बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाबुन अस्सलातु मिनल ईमान व क़ौलुल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम बाबुन अस्सलातु मिनल ईमान। ही बाब आहे निमाज़ ईमान जो हिस्सो आहे। निमाज़ ईमान जो हिस्सो आहे। अल्लाह ताला फरमायो वमा कान अल्लाहु लियुज़ीअ ईमानकुम। अल्लाह ताला तव्हांजे ईमान खे ज़ाया न कंदो आहे। ईमान मां मुराद निमाज़ आहे। हिते अल्लाह ताला निमाज़ खे ईमान सॾियो आहे। मालूम थियो त जेके निमाज़ नथा पढ़नि त उनखे ईमान न आहे। ईमान जा शोबा ऐं हिसा आहिनि त निमाज़ बि ईमान जे हिसनि मंझां हिकिड़ो हिसो ऐं शाख आहे। यानी सलातकुम इंदल बैत, सलातकुम इंदल बैत, निमाज़ बैतुल्लाह वक़्त। तव्हां शान नुज़ूल पढ़ी आया आहियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मदीने पहुता त 17 महीना या 16 महीना काॾे मुंहुं करे निमाज़ पढ़नि पिया हुआ? बैतुल मक़दस ॾे। 16-17 महीननि खां बाद में तहवील क़िबला जो हुकुम आयो। उहो वरी हाणे काॾे थियो? बैतुल्लाह ॾे। काॾे थियो आहे? बैतुल्लाह ॾे। त पोइ उन खां बाद में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ाई। असहाब रसूल अर्ज़ु कई अल्लाह जा रसूल, जेके सहाबी पहिरियां वफ़ात करे विया आहिनि या शहीद थी विया, जिन पंहिंजो क़िबलो बणायो हो बैतुल मक़दस खे, आया उन्हनि जूं निमाज़ूं थियूं या निमाज़ूं न थियूं? त हीअ अल्लाह ताला आयत नाज़िल फरमाई ते पैगम्बर उन्हनि खे चयो त वमा कान अल्लाहु लियुज़ीअ ईमानकुम। उन्हनि जो ईमान ज़ाया, ईमान माना उन जूं जेके निमाज़ूं अॻ में पढ़ियूं उहो ख़ुदा वटि मक़बूल आहिनि। इन जी वजह इहा आहे त ईमान चइबो आहे जीअं अल्लाह ताला जो हुकुम हुजे उन ते अमल करे त उनखे चइबो आहे शरीयत ऐं ईमान। पहिरियां हुकुम हुयो बैतुल मक़दस ॾे, बाद में हुकुम छा ॾे थियो? बैतुल्लाह ॾे। इंदल बैत चई करे इमाम बुख़ारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त तव्हांजी निमाज़ इंदल बैत, बैत वटि। कानून इहा आहे त जाते अल बैत मुतलक़ ॻाल्हाइबो आहे त उन मां फ़र्द कामिल मुराद वठिबो। हिन जो फ़र्द कामिल बैतुल्लाह आहे। फ़र्द कामिल पोइ एतिराज़ थींदो? सुवाल इहा त बैतुल्लाह ॾे त मुंहुं करे निमाज़ ई न पढ़नि पिया, त पोइ हिते बैतुल्लाह मुराद कीअं वठंदव? छो त जॾहिं बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़नि पिया त उन निमाज़ूं त ज़ाया हुयूं ई न। ज़ाया उहे निमाज़ूं साहबा अर्ज़ु कयो अल्लाह जा रसूल, उहे निमाज़ूं असांजूं ज़ाया आहिनि या जेके गुज़री चुका उन्हनि जूं निमाज़ूं ज़ाया आहिनि जिन मुंहुं काॾे कयो आहे? अल बैत मुतलक़ जॾहिं ॻाल्हाइबो आहे त उन मां मुराद बैतुल्लाह वठिबी आहे। त मालूम थियो त जेके साहबा सुवाल कयो त छाजे मुतालिक़ हुयो? बैतुल्लाह जे मुतालिक़। हालांकि बैतुल्लाह जे मुतालिक़ सुवाल ई न हुयो, हुयो छाजे मुतालिक़? बैतुल मक़दस जे मुतालिक़ हुयो। त पोइ हिते आइंद किन लिखियो आहे त इलाजी माना में आहे। इंद छाजी माना में आहे? इलाजी माना में। हाणे जॾहिं इंद इलाजी माना में वठंदासीं त पोइ उन जो मतिलबु इहो हूंदो आहे त यानी निमाज़ तव्हांजी जेका बैतुल्लाह में बैतुल्लाह में बैतुल मक़दस ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ो पिया। बैतुल्लाह में बैतुल मक़दस ॾे करे मुंहुं करे निमाज़ पढ़ो पिया, उहे निमाज़ूं तव्हांजूं ज़ाया न आहिनि। रुकन यमानी जेको आहे हजर असद ऐं रुकन यमानी, हिते जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ंदा हुआ त पोइ एॾे मुंहुं करण जे करे ॿिन्हिनि क़िबलनि ॾे मुंहुं थी वेंदो हो। ॿिन्हिनि क़िबलनि ॾे छा थी वेंदो हो? तंहिंजे करे चयो वियो हिते इलाजी माना में आहे। ॿियनि उलमा जवाबु ॾिनो त तहवील क़िबला जो हुकुम 2 दफ़ा थियो आहे। हिकिड़ो दफ़ो पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम मकी में निमाज़ पढ़ंदा हुआ। इब्तिदा में जॾहिं निमाज़ फ़र्ज़ थी बैतुल्लाह ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ंदा हुआ। पोइ हुकुम छाजो थियो? बैतुल मक़दस जो। उन खां पोइ वरी हुकुम छाजो थियो? बैतुल्लाह जो। त पोइ हाणे कोई तारुज़ न थींदो। अॻिते पढ़ो। बाक़ी निमाज़ जा फ़ज़ाइल तमामु घणा आहिनि। अल्लाह ताला फरमाए क़ीमुस्सलात वला तकुनू मिनल मुशरिकीन। निमाज़ पढ़ो, मुशरिक न थियो। माना बेनिमाज़ी खे ख़ुदा बेईमान बि सॾियो आहे ऐं मुशरिक बि सॾियो आहे। हाणे मुशरिक ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे। हिकिड़ो मुशरिक हूंदो आहे ज़ाहिरी, ॿियो मुशरिक हूंदो आहे बातिनी। हे ज़ाहिरी मुशरिक त न आहे पर बातिनी मुशरिक आहे। हलो।